आज को बि छोरो मश्करी न करे। साईं मश्करी त थी वई। कहिड़ो छोरो आ? साईं मां आहियां। छोरा मश्करी छो कई? साईं हिन मुंहिंजी गुईअ हेठां पेन रखी। पोइ छा थियो? पोइ साईं गुईअ में लॻी। बस हाणे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे। छोरा उथी वी। छा थियो? छोरा वॾो आहे तूं? साईं मज़ो मज़ो। छोरा हिकिड़ो चंपो हणंदोसीं सॼो मज़ो अची वेंदी। साईं धोबी आहीं छा? हा 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 हा। बस छोरा। साईं वरी छोरा छा थियो? साईं मूं चयो त मूंखे घर वञिणो आहे। छोरा छाजे लाइ घर वञिणो अथई? साईं छोरीअ सां मिलण वेंदो। छा चई? साईं हिन खे मोकलण न ॾिजो, हीउ वॾो हरामी अथव, छोरियुनि सां मिलण वेंदो। कंहिंजी छोरी? साईं वल्लूअ जी छोरी। वॾो आहे तो आहे। वाकई छोरा सच में? हा साईं। साईं छा थियो? साईं न रो, आउं कोन थो वञा घर, बस। साईं छा थियो? मूं तोखे चयो न छाजे लाइ पियो रोईं, ॿुधा त सही। तव्हां ॿार थी छोरियूं था पासायो। मां 40 सालनि जो थियो आहियां, पर अॼु ताईं मूंखां का बि छोरी न सेट थी। बस यार छा कर। साईं छोरियूं सेट करण को ॿारनि जो खेल थोरी आहे। छोरा तव्हां त ॿार आहियो। साईं मुंहिंजो मतिलबु छोरियूं सेट करण लाइ हिमत खपे, बाक़ी तव्हां वांगुरु रुॻो पढ़ाइण सां कमु कोन हलंदो। सच में? हा साईं सच में। पोइ यार मूंखे बि सेखारे यार थोरी घणी ॻाल्हि। हा साईं तव्हांखे सेखारियां थो। तव्हांखे 3 शयूं ज़रूरी खपनि छोरी सेट करण लाइ। पहिरीं डांस, ॿियो नंबर सेक्सी ॻाल्हियूं, ऐं टी ऐं साईं लॻे थो मज़ो अचे पियो। बचड़ा अॻिते ॿुधा। साईं टियों नंबर लास्ट हिम्मत, बाक़ाइदे। सेक्सियूं ॻाल्हियूं त मूंखे अचनि थियूं। साईं आंगूठो मुहारो। तव्हांखे सेक्सी ॻाल्हियूं अचनि ई कोन्हियूं। सेक्सी ॻाल्हियुनि में पहिरीं पहिरीं शाहरुख़ खान जी डांस सिखणी पवंदी आहे। ईअं सम्झ में अचे बि ॻाल्हि। अॻिते ॿुधा। हाणे ॿियो नंबर डांस, बाक़ाइदे डांस अचणु खपे। मुडी खे थोरो ईअं कर, हा वरी पोइते कर, पोइते कर, हा ईअं ईअं बाक़ाइदे डांस अची वई न। साईं हाणे टियों नंबर अहम ॻाल्हि हिम्मत। अगरि का बि छोरी पसंदि अची वञे, हिम्मत करे आई लव यू चई ॾे, बस। साईं होॾा ॾिसो का छोरी आई। साईं तव्हांजो नसीब भलो आहे, अलाह साईं तव्हां ते राज़ी आहे। लॻे थो हाणे छोरी आई आहे, वञी आई लव यू चई ॾे बाक़ाइदे। वञा? साईं वञो वञो, जल्दी कयो जल्दी कयो। आई लव यू। परे थी भड़वा। अड़े इहो वरी छा थी करे? साईं खदड़ो आहे खदड़ो। हैं? अड़े साईं खदड़ो आहे खदड़ो। अबाड़े असांजो नसीब ई फिटल आहे।